नासिन अफ़सोसनाक ख़बर वाकिनी सेठा जावेद जो बरसात सबब घर की भित किरण सबब नीगर दबजी फोत थी वियो आहे। ॻोठ मेवो खान मंगरियो में मुसलसल तेज़ बरसात पवण करे घर की भित किरण सबब 5 वरियन जे सुमेरा मंगरियो दबजी फोत थी वई आहे। मासूम नीगरे की फोत के बाद संसु घर में रोज ॾाढो मचिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर वाकिनी पिया सेठा जावेद जो बरसात सबब घर की भित किरण सबब नीगरी दबजी फोत थी वई आहे। ॻोठ मेवो खान मंगरियो में मुसलसल तेज़ बरसात पवण करे घर की भित किरी पई आहे, जंहिं सबब 5 वरियन जी सुमेरा मंगरियो दबजी फोत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर वाकिनी पिया नीगरे की फोत के बाद संसु घर में रोज ॾाढो मचिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ले रहा हूँ सेठा जावेद जो बरसात सबब घर की भित किरण के करे नीगरी दबजी फोत थी वई आहे। ॻोठ मेवो खान मंगरियो में मुसलसल बरसात पवण करे घर की भित किरी पई आहे, जंहिंमें 5 वरियन जी सुमेरा मंगरियो दबजी फोत थी वई आहे। नीगरे जे फोत के बाद संसु घर में रोज ॾाढो मची वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ले रहा आहियूं सेठा जावेद जो बरसात सबब घर की भित किरण के करे नीगरी दबजी फोत थी वई आहे। चीना सिनेमा क्या कहीं पिया ॻोठ मेवो खान मंगरियो में मुसलसल तेज़ बरसात पवण करे घर की भित किरण सबब 5 वरियन जी सुमेरा मंगरियो दबजी फोत थी वई आहे। नीगरे की फोत के बाद संसु घर में रोज ॾाढो मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर वाकिनी पिया सेठा जावेद जो बरसात सबब घर की भित किरण करे नीगरी दबजी फोत थी वई आहे।